स्कूल में जेकॾहिं इस्तेमालु थिए थी स्कूल समाज खां ॿाहिरि त कोन्हनि, स्कूल समाज जो हिसो आहिनि। हिकिड़ी गली में इस्तेमालु थींदी हूंदी, हिकिड़े मोहल्ले में इस्तेमालु थींदी हूंदी जेकॾहिं ड्रग, त उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे स्कूल में पहुचण में केतिरो देरि कंदी। उहो त माइटनि खे पहिरीं नज़र रखणी आहे त पंहिंजे घर में छा थो थिए। बदकिस्मतीअ सां जेके असांजा माइट आहिनि, पेरेंट्स जेके आहिनि ॿारनि जा, उहे अॼुकल्ह पंहिंजे जहान में मगन आहिनि। उहे ॾिसनि ई कोन था त मुंहिंजे असांजे ॿारनि जूं रोज़मर्रा जूं एक्टिविटीज़ कहिड़ियूं आहिनि, ॿार में रवैनि जूं तब्दीलियूं ईंदियूं, ॿार जा मूड चेंज थींदा ऐं ॿार जे सुम्हण ऐं उथण जो फ़र्क़ु हूंदो। इहे सभु ॾिसण खां पोइ माइट असेस करे सघे थो त मुंहिंजो ॿारु ड्रग में इन्वॉल्व आहे या न। स्कूल्स जे हवाले सां जेका टेस्टिंग जे हवाले सां हिकिड़ी 2025 में पॉलिसी ठही हुई जेका अप्रूव थी चुकी आहे कैबिनेट मां, उन जे जेको अमल दरामद आहे उहो करिणो आहे ANF खे ऐं हेल्थ डिपार्टमेंट खे, एंटी नार्कोटिक्स डिपार्टमेंट ऐं प्लस में हेल्थ डिपार्टमेंट। छो त असां वटि न को डॉक्टर आहे, न को असीं टेस्टिंग ब्लड टेस्टिंग एक्सपर्टीज़ को एजुकेशन डिपार्टमेंट वटि आहे। उन में कुझु सवाल हेल्थ मिनिस्ट्री जा हुया, रिजर्वेशन्स हुयूं डॉक्टर अज़रा पेचुआ साहिबा जा, जेके वैलिड हुआ, जिनखे एड्रेस करण जी ज़रूरत आहे। उहे हाणे ही जेके 2 महीननि में हिकिड़ो वर्किंग ग्रुप ठहंदो ऐं स्टैंडिंग कमेटी में मुमकिन आहे डॉक्टर अज़रा नेक्स्ट में अचे पेचो साहिबा स्टैंडिंग कमेटी में। उन में अचण खां पोइ उहे जेके बि ख़दशा आहिनि या सवालात आहिनि, छो त इहो अहिड़ो अमल आहे जेको जॾहिं तव्हां स्टार्ट करणु वेंदो त उनजा लाज़मन नफ़सियाती मसइला ॿारनि में बि पैदा थींदा, उनजा ॿिया रिपरकेशन बि थी सघनि था। छो त इनखे वॾे गौर वीचार खां पोइ ई अमल दरामद करण जी ज़रूरत आहे, उजलत में करण जी कोन्हे। बाक़ी जेतिरो एजुकेशन डिपार्टमेंट जो कमु आहे त असां पंहिंजी क्लास 3-4 खां वठी 12वीं क्लास ताईं असां ऑलरेडी सब्जेक्ट असां वटि शामिलु थियल आहिनि, मुख़्तलिफ़ बायोलॉजी खां वठी पाकिस्तान स्टडीज़ खां वठी इवन जेके उर्दू सिंधी जेके लैंग्वेज जा सब्जेक्ट्स आहिनि, उनमें असांजा सब्जेक्ट शामिलु थियल आहिनि। इहे ड्रग्स जे ख़िलाफ़ु अवेयरनेस जे हवाले सां अवेयरनेस जा सेमिनार बि ग़ाइब असां वटि थियनि था। अगस्त में मज़ीद उहे स्टार्ट थींदा।